शादी लाज लग मुड़सता नारी कतल थी आखे जंहिंजो लाश वाह भरिसां हथाइबो आहे। जवाबदार मुस्तफ़ा घरवारी हसीना खे क़तल करे छॾियो। नारीअ जो लाश वाह जे कप तां हथाइबो आहे। नारीअ जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। शादी लाज लग मुड़सता नारी कतल थी आहे जंहिंजो लाश वाह भरिसां हथाइबो आहे। जवाबदार मुस्तफ़ा घरवारी हसीना खे क़तल करे छॾियो। अवां खे ॿुधाई पिया त नारीअ जो लाश वाह जे कप तां हथाइबो आहे। नारीअ जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। शादी लाज लग मुड़सता ज़ाल क़तल थी आहे जंहिंजो लाश वाह भरिसां हथाइबो आहे। जवाबदार मुस्तफ़ा घरवारी हसीना खे क़तल करे छॾियो। नारीअ जो लाश वाह जे कप तां हथाइबो आहे। नारीअ जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। शादी लाज लग मुड़सता ज़ाल क़तल थी आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया जवाबदार मुस्तफ़ा घरवारी हसीना खे क़तल करे छॾियो। नारीअ जो लाश वाह जे कप तां हथाइबो आहे। नारीअ जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। शादी लाज लग मुड़सता नारी क़तल थी आहे। जवाबदार मुस्तफ़ा घरवारी हसीना खे क़तल करे छॾियो। नारीअ जो लाश वाह जे कप तां हथाइबो आहे। नारीअ जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। शादी लाज लग मुड़सता नारी क़तल थी आहे जंहिंजो लाश वाह भरिसां हथाइबो आहे। जवाबदार मुस्तफ़ा घरवारी हसीना खे क़तल करे छॾियो। नारीअ जो लाश वाह जे कप तां हथाइबो आहे। नारीअ जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। शादी लाज लग मुड़सता नारी क़तल थी आहे जंहिंजो लाश वाह भरिसां हथाइबो आहे। जवाबदार मुस्तफ़ा घरवारी हसीना खे क़तल करे छॾियो। नारीअ जो लाश वाह जे कप तां हथाइबो आहे। नारीअ जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो।